नाज़रीन, एक वधीक अफ़सोसनाक ख़बर वाक़ई ॾींदासीं नाउदेरो खां, जिते गरीबाबाद पाड़े में हथियारबंदनि जी फायरिंग में 8 ॿारनि जी माउ क़त्ल थी वई आहे। हथियारबंदनि फायरिंग करे 42 वरनि जी यास्मीन कोरी खे क़त्ल करे फरार थी विया आहिनि। अहम तरीन ऐं अफ़सोसनाक ख़बर वाक़ई ॾियूं पिया नाउदेरो खां, जिते गरीबाबाद पाड़े में हथियारबंदनि जी फायरिंग में 8 ॿारनि जी माउ क़त्ल थी वई आहे। हथियारबंदनि फायरिंग करे 42 वरनि जी यास्मीन कोरी खे आसानी सां क़त्ल करण खां पोइ फरार थी विया आहिनि। नाज़रीन, इन हवाले से वधीक तफ़सील मालूम करनासीं। असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन किया है नाउदेरो खां धरती टीवी के रिपोर्टर सलीम रज़ा सोलंगी। सलीम रज़ा सोलंगी, इन वाक़े बाबत अपडेट्स ॾिजो। जी, नाउदेरो शहर जे गरीबाबाद पाड़े में 8 ॿारनि जी माउ 42 वरनि जी नफ़रत यासीन जान अरबाब कोरी जो क़त्ल थी वई आहे। इतलाह ते पुलिस पहुची हिते वाक़े वारे हंध ते मौजूद आहे, जितां हुते इलाज कराए पियो वञे। हिनमहिल ताईं लाश अस्पताल आंदो न वियो। जेको हुनजो मुड़ुसु आहे अरबाब कोरी, हुनजी मज़दूरी तां वापसि अचण बाद घर जे कमरे में निंड विछल हुई त ओचितो ॿाहिरां फायरिंग जो आवाज़ आयो। जीअं घर में ॿार वञी ॾिठो त विरांडे में जेका विछल में घर वारी यास्मीन हुनखे गोली लॻल हुई, हुनजी लाश कोन हुयो। जेको जेका त पुलिस खे इतलाह कयो आहे। हिनमहिल ताईं जेका त औरत जे क़त्ल जो जेको कारण आहे उहो मालूम नथी लॻी आहे। पुलिस जो हिन सिलसिले में चवणु आहे त असां जांच करियूं था त हुन औरत खे छो क़त्ल कयो आहे। जी सलीम रज़ा सोलंगी, ॿुधाए जो त ही जेका औरत क़त्ल थी आहे उहा 8 ॿारनि जी माउ हुई, त इन हवाले सां संदसि वर जो छा चवणु आहे या जेको आहे औरत जा जेके ॿिया वारिस आहिनि उहे साम्हूं अची सघिया आहिनि, उन्हनि जो छा चवणु आहे ऐं इन वाक़े जो इन वक़्त ताईं जेको आहे पुलिस जी कहिड़ी कार्रवाई आहे, केस वग़ैरह दाख़िल थी सघियो आहे? जी, हिन ते केस वग़ैरह दाख़िल न हो त औरत जो जेको भाउ आहे उहो नाउदेरो सिटी पुलिस घटि जो जेका अॻु में इंचार्ज हुयो, हिन वक़्त जे बाद उहे मौजूदु न आहिनि। जेके हुनजी पीउ आहे पठान कोरी, उन्हनि जो को मौक़िफ़ साम्हूं न अची सघियो। वाज़े तौर ते हुनजे मुड़ुस जो मौक़िफ़ आहे त हुनखे जेका ज़ाल हुनजे घर जे विरांडे में वेठल हुई, जेके जेका हथियारबंदनि गोली हणी उहे जेका फरार थी विया आहिनि। जंहिं बाबति में जेका असां जांच करियूं था त केरु हुया जवाबदार, हुननि छो क़त्ल कयो आहे। सलीम रज़ा सोलंगी, वॾी महिरबानी। नाज़रीन, नाउदेरो में ही 8 ॿारनि जी माउ क़त्ल थी आहे, जंहिंजो वाक़े जो हिन महिल ताईं कारण मालूम न थी सघियो आहे। हाणे मूंखे ख़बर ॾींदासीं, पनवाकिल भरिसां ॻोठ काबिल महतब में मोटरसाइकिल जी टक्कर में पीरसन फोत